नाज़िम खैरपुर वेझो टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते हादसे में 5 ॼणा फौत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर हरेश कुमार। जी हरेश, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरपुर भरिसां टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। कार ऐं मुसाफ़िर कोच में टक्कर जे नतीजे में हिकु औरत ॿिनि ॿारनि समेत 5 ॼणा जेको आहे सो फौत थी विया आहिनि, जॾहिं त 12 ॼणा मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे वारे हंधि मौजूदु माण्हुनि मुताबिक़ वेगनार कार नंबर BG 304 जेका सखर खां कराची ईंदड़ बाईपास रोड ते वञी रही हुई। कार जो टायर बस्ट थियण जे नतीजे में कल्टियूं खाईंदे साम्हूं ईंदड़ कोच सां टकराइजी वई, जंहिं जे नतीजे में कार में सवार 50 साला हक़ नवाज़, 35 साला माई भागा, 9 साला ॿार रहमान ऐं 8 साला ॿारड़ी नाइला जेके कार में सवार हुआ थॾे ते फौत थी विया, जॾहिं त कोच में सवार हिकु मुसाफ़िर फौत थी वियो, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। फौतियुनि जो अंगु 5 आहे, जॾहिं त 12 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। मौक़े ते मोटरवे पुलिस ऐं ॻोठाणा पहुची फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए सिविल अस्पताल खैरपुर ऐं गंबट जी अस्पताल में पहुचायो आहे। जी हरेश, तव्हांजी महिरबानी।